बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। मुअज़्ज़िज़ सामीन गिरामी, सोशल मीडिया जी एक टिकटॉकर है जंहिंजूं फेसबुक ते सोशल मीडिया ते इंतहाई किरियल वीडियोज़ मौजूद आहिनि। पोइ माण्हू उन्ही खे अजीब ग़रीब कमेंट ॾियनि था। गुज़िरियल ॾींहुं उमिरि ते वई आहे, हरम जे आॾो बीही करे हिकिड़े गैर मुहर्रम खां वीडियो रिकॉर्ड कराए पई। पिटूं ऐं पारा था ॾिए पई त जेके मूंखे ग़लति कमेंट कनि पिया उन्हनि जी दाह मूं हिन दर ते ॾेई छॾी आहे। आउं सभ खां पहिरें तोखे नसीहत कंदुमि त अल्लाह जी बानी, अल्लाह जे अहकामनि ते मुकमल अमल कर। मुंहिंजो मक़सदु तो ते तनक़ीद करणु कोन्हे, मुंहिंजो मक़सदु तो ते ठठोल करणु कोन्हे, तोखे ऐं तो जहिड़नि ॿियनि मुस्लमान भेनरनि खे सम्झाइणु मक़सदु आहे। इस्लाम पर्दे जो हुक्म ॾिनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान आहे, या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन्न मिन जलाबिबिहिन्न ज़ालिक अदना अन युरफ़न फला युज़ैन। पर्दे जो हुक्म इन लाइ ॾिनो वियो त ज़ालिक अदना अन युरफ़न फला युज़ैन, माण्हू इन्हनि खे सुञाणनि ऐं सुञाणे करे माण्हू इन्हनि खां परे भॼनि, इन्हनि सां बेअदबी न कनि, हरकत न कनि, इन्हनि खे तंग न कनि, इन्हनि जी इज़तनि खे नीलाम न कनि। पर अजीब ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे, टिकटॉक ऐं सोशल मीडिया ते खोड़ सारियूं मुस्लमान माइरूं ऐं भेनरियूं बेपर्दगी सां अची करे पैसा कमाइण जी कोशिशि कनि थियूं ऐं नुमाइश बणिजनि थियूं। पोइ हरम जहिड़े मुक़दस जाइ ते वञी करे बि इहे हरकतूं नथियूं छॾनि। हाणे हिन खे बि ॾिसो, जेका चवे थी त माण्हू जेके ग़लति कमेंट कनि था उन्हनि जो फ़ैसिलो, उन्हनि जो दाह मूं हिन दर ते ॾेई छॾियो आहे। उन जे बावजूद बि गैर मुहर्रमनि सां घुमे थी, उन्हनि जी दावत खाए थी, उते शिरकत करे थी, वरी बि टिकटॉक जो हरकतूं उते करे थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी महबूबा घरवारी अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, असां महरमनि सां गॾु तवाफ़ कंदियूं हुयूंसीं। जॾहिं को काफ़िलो असांजे आॾो अची वेंदो हो जंहिंमें गैर महरम माण्हू हूंदा हुआ, फरमाइनि थियूं त सदलत एहदाना जिलबाबहा मिन रअसिहा अला वजहिहा, असां पोइ पंहिंजे मथे खां रओ लाही करे पंहिंजे चहिरे ते रखंदियूं हुयूंसीं। दुनिया जूं पाक ऐं मुक़दस हस्तियूं तवाफ़ कंदे बि पर्दो कोन छॾींदियूं हुयूं, गैर महरम खां पंहिंजो चहिरो लिकाईंदियूं हुयूं। मुंहिंजी अव्हां खे नसीहत आहे, अव्हां इन दर ते वियूं आहियो, अल्लाह खां पंहिंजे गुज़िरियल गुनाह जो तौबा कयो। हाणे आईंदा जे लाइ वरी अहिड़ी का बि हरकत न करियो ऐं उते बि हाणे अल्लाह ॾांहुं रुजू करियो। निमाज़, क़ुरान जी तिलावत, अल्लाह जो ज़िक्र, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद ऐं ॿियनि इबादतनि में वक़्तु सर्फ़ करियो। इन्हनि गैर मुहर्रमनि सां घुमणु, इन्हनि जे दावतनि में शिरकत करणु ऐं उन सां गॾोगॾु टिकटॉक ठाहिणु, इन जो को बि जवाज़ कोन थो ठहे। यादि रखो, जेकॾहिं अव्हां इहे आदतूं कोन छॾियूं त पोइ इहे इबादतूं के कम जूं कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन खां अव्हां जे हक़ में दुआऊं ऐं नेक तमन्नाऊं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन तमामु मुस्लमान औरतुनि खे हिदायत नसीब फ़रमाए।